हेलो हेलो जी मुंहिंजा जानी। हा इन असां जॾहिं को नाराज़ थी विया। हा जी जी न मानी काथे थी वणे, मानी असांजी हराम थी विया। न मानी न पाणी, ढोर ढगा बकरियूं रीहट कनि थियूं तोखां सवाइ मुंहिंजा जानी। राति जो कुतनि जा कूका रोइनि, कुता रोइनि तुंहिंजे लाइ मुंहिंजा जानी। कॾहिं मोटी ईंदे? अञा देर आहे 2 महीना। कोरोना वायरस आई थी, बीमारी खां बचण जी कोशिशि कर। कोरोना जी सुई लॻंदई ते मुंहिंजा जानी बीमारी खां बि बची वेंदे। असां ॾाढा परेशान आहियूं तोखां सवाइ। बीमारी जी बि नथी पवई मुंहिंजे करे। बीमारी भली या मां भलो। लेलो मैंने सुई आई आहे, बीमारी बि 32 बीमारियुनि ते पए थी मुंहिंजा जानी। हा वॾो बुखार हुजे, गुर्दा ट्रोड़ बुखार हुजे, शुगर हुजे, कैंसर हुजे, का बि बीमारी हुजे, सुई लॻण सां हिन कुराड़ी मां सुधी हली आहे। हा भेणे कई वतियूं आई आहे, सुई सुठी आई तो खे लॻंदो बेड़ा ई पार थी वेंदो, का बि बीमारी असर न कंदो मुंहिंजा जानी। न बि सुई हलकड़ी आहे, वज़न घणो अथसि, इंशाल्लाह बेड़ा पार थींदा। न पहिरियों तूं हणाइजांइ, पोइ तुंहिंजी सॼी आका ॻणंदासीं। हा हर बीमारी ते लॻे थी न, असुल त आई इन बीमारी लाइ आहे, कोरोना वायरस लाइ। जी जी अचण जी कर मुंहिंजा जानी, बीमारी खां बच। असां ॾे अच, ख़ुदा खे मन बेड़ी महबूब खे मन, असांजे ॻोठ अच। एॾे छा ॾिठो थी परदेस ते? छो परदेस ते वञी वेही रहियो आहे एतिरा साल? एॾे को सुई त नथो हणे बीमारी जूं। ख़ुदा खे मञो, इहे पुरायूं सुयूं इस्तेमालु न कयो। असां बि ॿियूं सुयूं इस्तेमालु कंदो पकिड़िजी वेंदो। पंहिंजूं सुयूं सुठियूं सुयूं आहिनि, साफ़ सुथरियूं आहिनि। जी जी पंहिंजे मुल्क जी पाकिस्तान जी सुई छा थी सम्झे? असां वटि आहे हिकिड़ी सुई रही आहे मुंहिंजा जानी, टाइट सूट सुई असां वटि रही आहे। ॿियो त कुझु कोन्हे, ॿियो कुझु न का कार ठाहे सघूं। असां वटि सुई जो इस्तेमालु वधीक थिए थो मुंहिंजा जानी, हर बीमारी ते लॻे सुई। हाणे अचण जी कर मुंहिंजा जानी, इन बीमारी खां बच, असां ॾे अच। पर ही मुंहिंजो कलाम हिते ॿुध, चए थो पने अकेलो वारा यार तई वफ़ादार, तूं पने रुगो अच त सही, वो पने रुगो अच त सही। हणदई सुई कोरोना वायरस जी यार, कयूं वेठा तई तयार, तूं पने रुगो अच त सही, वो पने रुगो अच त सही। सॼी कोरोना वायरस थी वेंदई ख़तम, न ॾिजांइ का सुई जी रक़म। हणाईंदई तुंहिंजा नंढा वॾा ॿार, मुंहिंजा कयूं वेठा थी पनो अकिल वारा सुई चार, तूं पने रुगो अच त सही, वो पने रुगो अच त सही। ये पने अकिल वारा यार, कयूं वेठा थी सुई चार, तूं पने रुगो अच त सही। एॾे पर्स खणी तूं घुमे थी, रातो ॾींहं रोडनि ते रुले थी। हिते पर्स खणी तूं घुमे थी, रातो ॾींहं रोडनि ते रुले थी। कोरोना वायरस लॻई न यार, थींदे ॾाढी ख्वार, तूं पने रुगो अच त सही। इहे पने अकिल वारा यार, कयूं वेठा न सुई चार, तूं पने रुगो अच त सही। जरासीन हलिया चएवी दई, वरी क़यामत ताईं कोन ईंदई। सॼा जरासीन हलिया वेंदई, वरी क़यामत ताईं कोन ईंदई। कंदई दुआ नंढा वॾा ॿार, तूं पने रुगो अच त सही, वो पने रुगो अच त सही। अॻ में त असां वटि सुई नीरोबान हुई ताक़त जी, हाणे असां वटि जेको आया ललोबान सुई आहे, कोरोना वायरस जे लाइ आई वई आहे। असांजे पाकिस्तान में जंहिं बि सुई हणाई आहे उनखे 32 बीमारियुनि ते पए थी। सुई तुम्हें महांगी आहे, 10,500 जी सुई आहे। असां मुफ़्त में हणंदा आहियूं, छो जो असां खोली बि इन बीमारी जे लाइ आहे, मथों जी पॉलिसी आहे। इहे कंहिं बि ग़रीब मिसकिन खे का इहा कोरोना वायरस बीमारी आहे, इन जी नीरोबान न ललोबान आहिनि।